उन जगह ते मां अॻु में उते लिखियो वेठो हुउसि। हाणे 4-5 माण्हू अची बाहो नज़र अचे उनजा हॾ गुॾ भञी उनखे ख़तम करे लाश मेराज में लोड़ी मां छॾियो। तोसां निकतसि त वॾी खून रज़ी थींदी ऐं बाबा खे केर बि न रोके सघंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दकरा ड्रामे जे अचण वारी एपिसोड में ज़बरदस्त कमु थियण वारो आहे। हाणे वक़्तु जेको आहे पंहिंजी लाचे खे मारण जी पूरी तयारी करे चुको आहे। हाणे जेको आहे हिते मीर जे बहाने सां वक़्तु वठी ईंदो मीर खे मारण जे लाइ, लेकिन उते नवाब खान जा माण्हू हाणे इन ते हमिलो कंदा भावल जे मथां, लेकिन भावल मरदो त कोन। वक़्त जी पूरी इन जे मथां तयारी आहे ऐं ॿियो कुझु बि थियण वारो आहे। मीर ओॾे हूंदो ई कोन, मीर पासो ॾेई ईंदो कंहिं वटि सिधो भावल जे घर। जॾहिं नवाब खान जे माण्हुनि खे ख़बर पवंदी मीर होॾां वियो आहे, हिते न आहे, उन ते इल्ज़ाम लॻंदो ई कोन, पोइ हू भावल खे न मारींदा ऐं भावल वरी होॾां पुॼी वेंदो। ऐं जे मारण बि सही त जेको आहे राणी इतबार न कंदी, उहा चवंदी त मीर मूंसां गॾु हुयो, मीर मुंहिंजे बाबा खे कीअं मारियो। अहिड़े हिसाब सां इहो कमु रही वेंदो हिननि जो, लेकिन हू पंहिंजी पूरी तयारी कंदा ऐं मीर जेको आहे राणी खे वठण जी कोशिशि कंदो, लेकिन भावल बि हिते अची वेंदो ऐं सिजावल बि हिन सां गॾु हूंदो आहे। लेकिन इहो कमु गड़बड़ थी वेंदो आहे, ख़ासि करे गुलण इहो कमु गड़बड़ कंदो आहे ऐं जेको आहे पोइ भावल पंहिंजी मारण जी कोशिशि कंदो आहे, मीर खे बि राणी खे बि। अहिड़े हिसाब सां इहा नेक्स्ट एपिसोड में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। सब्सक्राइब उदासी टीवी खे ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।